कुरान तो फरमाए तो फतह हमेशा हक वारन जी थींदी आहे। हक वारा थोड़ा बातिल जे खणण मथा गालिब अचन था। रब तो फरमाए कुरान करीम जी आयत जो एक हिस्सो आहे। रब तो फरमाए त ऐं असां जे मथा हक आहे त मोमिनन जी मदद करन। सुभान अल्लाह। ओ इहो हक ई बातिल जो मुकाबलो जारी हुयो। जॾहिं हुकूमत जी कुर्सी ते हिक नाअहल बद किरदार यजीद पलीद वेठो हक हुसैन जे रूप में मुकाबले जे लाइ मैदान ते निकिरी आयो। हक वारे हुसैन मदीने जहिड़ो मिठो शहर प्यारो वतन देश अबाणो छॾे परदेसी बंदी बातिल जे मुकाबले जे लाइ मैदान ते निकिरी आयो। कहिड़ो हुसैन कहिड़ो हुसैन। हज़रत अबू सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए त मदीने वारे साईं फरमायो अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नत। हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। हुसैन मूं मंझां आहे मां हुसैन मंझां आहियां। हसनैन करीमैन मदीने वारे साईं खे ॾाढा प्यारा हुया। गरीब चओ सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या केड़ो हुसैन ए उहो हुसैना जह पाक पैगंबर जी गोद में परविश पाती। केड़ो हुसैन ए उहो हुसैना जह अम्मा फातिमा जी थंज पीती। केड़ो हुसैन जह हुसैन जे रगन में मौला अली शेर जली फातिह खैबर नबी जे बिरादर असदुल्लाह गालिब हजरत अली बिन अबी तालिब जो खून गर्दिश करे रहियो हुयो। उन हुसैन इब्ने हैदर जे दौर में